सखी सरदार पारुषा रण आधार पारुषा। सखी सरदार पारुषा रण आधार पारुषा। सखी सरदार पारुषा। बोल सतगुरु वसण घोट की जय, शहंशाह पारूशाह साहिब की जय, बाबा बीजाराम साहिब की जय, सबसे संतन महात्माओं की जय। आयो लाल सभई चो झूले लाल। गुजरियल 6 मार्च ते साईं वसण शाह दरबार मॉडल टाउन में पूज्य शहंशाह पारूशाह साहिब जो वर्सी महोत्सव इलाही सिख श्रद्धा सां मल्हायो वियो। वर्सी महोत्सव में पंहिंजी ओजस्वी वाणी में संगत के निहाल करण उल्लासनगर दरबार का शहजादा साईं ओमीराम साहिब पाण पधारिया। हुननि पंहिंजे कलामनि सां गॾोगॾु रूहानी सत्संग भी संगत के ॿुधायो। साईं ओमीराम साहिब कोरोना काल जे सभई दुखद ॻाल्हियुनि खे भुलण जे लाइ चयो। हरे हाल में साईं तुझो शुक्र कबो, हरे हाल में हरे देखिए सही में शुक्र करना है। शुक्र के करना है, फिक्र न करना, शुक्र करना। हरे हाल में साईं तुझो, हरे हाल में साईं तुझो, हरे में साईं तुझो। वसण शाह दरबार में साईं पारूशाह साहिब जी वर्सी के मौके ते उल्लासनगर दरबार का शाहजादे साईं ओमीराम साहिब संगत के वाधायूं ॾींदे चयो। जय जय पारूशाह रखड़ोड़ी वार ते शहंशाह बाबा वसण ॻोठ जो सुहिणो द्वार असांजे मुर्शिद बाबा वसण ॻोठ साहिब जन उन्हनि जा भी मुर्शिद शहंशाह बाबा पारूशाह साहिब जो 131 वर्सी महोत्सव हिंद तोड़े सिंध जिते भी बाबा जो दरबारूं आहिनि। सिंध दरबार में 3-4 ॾींहं मेलो थींदो आहे। उल्हासनगर दरबार में 23 ॾींहं मेलो थींदो आहे। 1 ॾींहं लाइ दिल्ली दरबार भागनवाली दरबार आहे जिते बाबा पारूशाह जी रिली साहिब जो उन ॾींहं ते दर्शन थींदो आहे। अलाए किथां किथां प्यारा उमास जी राति सभिनि खे ख़बर आहे, मशहूरु आहे। न थियण वारा कम भी शहंशाह न ॾींहं ते अची पंहिंजनि प्यारनि जा कम रास कंदा आहिनि। चवंदा आहिनि बाबा निर्धन खे करे धनवान ऐं निपुटनि खे संतान वसण शाह ॾींदो आहे। संतनि जो कम ई आहे ॾियणु, पर वठण वारे खे रमज़ खपे त उन्हनि सां वटाइणो कीअं। दुआउनि जा ॾींहं आहिनि। अॼु वॾी मौज आहे संतनि जे दर ते सभई दुआ पिनण आया आहिनि सभी संतनि खां त जीअं धर्म शर्म जी रहिजी अचे। सॼो मां सिंधी टोटे परिवार के जाम जाम साधुआ ॾिनुमि, जाम जाम आशीर्वाद ॾिनुमि दरबार पारां त जीअं अहिड़ा ब्यूटी संतनि दरवेशनि जी ॾींदा ई रहनि ऐं सॼे सिंधियुनि प्यारनि खे साईं वसण शाह साईं पारूशाह जे दरबार पारां आशीसूं ऐं संतनि जे 131 वर्सी महोत्सव जूं 1.5 सालियूं वाधायूं। जय जय वसण ॻोठ, जय जय पारूशाह रखड़ोड़ी वारे। उन्हनि चयो संगत के सेवा ऐं सिमरन ते जोर ॾियणु खपे और हमेशा साईं जो शुक्रानो मरणु खपे। साहिब जी वर्सी में साईं ओमीराम साहिब जे कलामनि जी मौज लगी रही। जेके बाबा कयो माला माल नची हथ मथे करे, नची हथ कीअं नचणो आहे। जिग जगाम जिग जिग जगाम अमीन करी बजो नहीं रखवाजो, अमीन करी बजो नहीं रखवाजो।
ओमीराम साहब जे हलंदे दौर में कई सेवादारनि पंहिंजे पंहिंजे जन्मदिन जो केक साईं ओमीराम साहब को कटायो और गॾोगॾु हुननि जो मुंहुं मिठो कराए आशीर्वाद भी वरितो। वर्सी महोत्सव जे हिन कार्यक्रम में कोरोना नियमन जो पूरी तरीक़े सां पालन कयो वियो। साईं वसण शाह दरबार में साईं पारूशाह साहिब जी वरसी जे मौक़े ते दिल्ली जी सभी पंचायतुनि ऐं संस्थाउनि जा मुखी ऐं सेवादारी पहुता, जिन्हनि जो आत्मीय स्वागत भाई जगदीश लाल जी द्वारा पाखर प्रसाद सां कयो वियो। इसी उत्सव में सेवादारियुनि जो उत्साह ॾिसण लाइक़ु हुयो। खाइण वारा भी ऐं खवाइण वारा भी ॿिन्हिनि जी सेवा ॾिसण लाइक़ु हुई। सचपुच साईं पारूशाह जी वरसी कोरोना जे भउ को मुक्त करे छॾियो। बोल सतगुरु वसण घोट की जय, शहंशाह पारूशाह साहिब की जय, बाबा बीजाराम साहिब की जय, सब सिद्ध संतन महात्माउनि की जय। आयो लाल सभई चो झूले लाल।